शहर में एक खाकी स्कूल के 13 क्लास जो मासूम शागिर्द फहद हुसैन नुनारी स्कूल में पढ़ी घर वापस वेंदे अगवा थी वियो। ॿार जी बाज़ियाबी लाइ नुनारी बिरादरी सकरेन थाणे अॻियां औरत ऐं ॿार समेत एहतजाज कयो। मुज़ाहिरीन चयो त वाक़े जी रिपोर्ट थाणे में दाख़िल कराई आहे पर पुलिस का बि कार्रवाई न पई करे। इन्हनि IG सिंध ऐं लॻापियल अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी ॿार खे फ़ौरी तौर बाज़ियाब कयो वञे। सकरन शहर में 22 ॾींहं अॻु शागिर्द राहुल जंदोड़ो लापता थियण बाद क़तल थी वियो। कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारिसनि सकरन थाणे अॻियां धरणो हयो। एक नया इंक्वायरी ऑफिसर जो है वो भी नॉमिनेट किया है। अगर आपके पास इस केस में कोई इन्फॉर्मेशन है तो पुलिस की इस चीज़ के अंदर पूरी हेल्प करें। इस चीज़ को मैं खुद सुपरवाइज करूंगी। एज अ माँ आपके साथ पूरी हमदर्दी और कंडोलेंसेज है। आपका बच्चा मैं वापस नहीं ला सकती, मुझे इस चीज़ का अफसोस है, लेकिन इस चीज़ का मेरा वादा है आपके साथ कि इस चीज़ के अंदर जो लोग भी इन्वॉल्व हैं उनको जो है वो उनके मंतकी इंजाम तक पहुँचाया जाएगा। मसलो इहा असांजो रोड सॼो ख़राब थियो आहे, नालो ख़राब थियो पियो आहे। केरु अचे कोन थो, न को डिस्ट्रिक्ट काउंसलर अचे, न को केरु बि कोन थो अचे। असां लहे कोन थो, ॿ माण्हू खणी मोटरसाइकिल मटाईंदा आहियूं, केरु अचण लाइ तयारु कोन्हे। पाणी असांजे घरनि में पियो वञे, असांजो रोड सॼो ख़राब थी वियो आहे। अचण वञण जी वॾी मुसीबत आहे, नंढा वॾा सभु परेशान आहियूं। स्कूल जो कमु कोन थियो आहे अञा ताईं। त जहिड़ो पहिरीं 10 साल अॻु में थियो उहो ई थियो आहे, जेको वरी कोन थियो आहे।